नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त के शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे बेलो समाजी कमनि ऐं बदौलत पंहिंजो नालो छॾे वेंदियूं आहिनि। मरहूम अब्दुल फतह मोहम्मद न्यूज़ सईदाबाद जो अब्दुल सत्तार ईदी ऐं मिस्किन जान खान खोसो अहिड़ो इज़हार टाउन कमेटी न्यूज़ सईदाबाद जे चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राव, फंक्शनल लीग ज़िले मटियारी जे सदर नसीर अहमद मेमण, सईद मनवर शाह, मकामी निकाद ज़ाहिद काका, हाजी वारिस मेमण, सिविल सोसाइटी न्यूज़ सईदाबाद जे अॻुवाणनि अब्दुल वाहिद उमरानी, इम्तियाज़ मेमण, इमदादुल्ला रिंद, अब्दुल वारिस उमरानी, वकार लाखो, यासीन किरियो, बादल रिंद ऐं दानिश उमरानी ऐं ॿिनि शहीद मोहतरम बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी में सिविल सोसाइटी ऐं न्यूज़ सईदाबाद पारां ख़ादिम सईदाबाद टीसी जे जनरल काउंसलर मरहूम अब्दुल फतह मेमण जे कयल ख़िदमतनि जी यादि में मुनक़द कयल ताज़ियाती मेड़ा खे ख़िताब कंदे हिननि चयो आहे त अब्दुल फतह मेमण ऐं हुन जे वॾनि न्यूज़ सईदाबाद जी तरक़ी में हड़ा वड़ा ख़र्च कयो हो। ग़रीब मिस्किन माण्हुनि जे लिक छिप में मदद कई। नियाणियुनि लाइ स्कूल, अवामी जायूं तोड़े स्कूलनि में इलेक्ट्रॉनिक वाटर कूलर लॻाराए, पंखा पाणी वारा नलका हणाए ॾिना। हुन खां अलावा मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ॾुखनि जो फांगे भाइवार हो। जॾहिं त टाउन कमेटी जो वाइस चेयरमैन समेत मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही पर हुन दौर में बि करप्शन न कई। अहिड़नि मोती दाणनि माण्हुनि खे जेतिरी बि भेटा ॾिनी वञे ओतिरी घटि आहे। मरहूम जे पगदार पुट अली मेमण पंहिंजे ख़िताब में चयो त हू पंहिंजे वालिद तोड़े ॾाॾे जी मिशन ते हली समाजी कमनि खे जारी रखंदो। ताज़ियती मेड़ाक जी शुरूआत में 2 मिंटनि जी ख़ामोशी इख्तियार करण बाद मरहूम अब्दुल फतह मेमण जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। ताज़ियती मेड़ाके में मुख़्तलिफ़ फ़िक्र जे शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।